जी तव्हां छा सम्झो पिया त हिन सीज़न में अंबनि जो जेको सीज़न आहे तव्हां जो उहो कीअं थींदो, छा वधीक थींदो या वरी घटि नज़र पियो अचे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे अर्ज़ु हीअ आहे त अंब जेको सीज़न आहे ॿ ॻाल्हियूं निकिरियूं त हिन साल छा हो जो क्राइसिस हो जेको हर कंहिं फ्रूट जो जी अंबनि जो बि हिते असांजो तक़रीबन सिंध जो 99% बाग जेको आहे उहो ठेकेदार खे ॾींदा आहिनि। ठीकु ठेकेदार हुनखे मेंटेन कंदो आहे, सॼी ॻाल्हि उहो कंदो आहे। सो उहो उन टाइम ते ठीको कोन वियो त उनजे करे जेको हुनखे मर्ज़ लॻो उहो कंट्रोल घटि थियो आहे। उनजे करे तक़रीबन 40% अंब घटि आहे हिते। अच्छा बाक़ी उन खां अलावा ॿी ॻाल्हि जेका नई हींअर सिचुएशन जेका हुकूमत कई आहे उहा इहा कई आहे, अॻे ही जेको अंब असांजो एक्सपोर्ट कंदा हुआ उहो मई जी 20 तारीख़ थींदो, पोइ 22 तारीख़ कयूं, पोइ 25 कयूं, हाणे वरी वञी कयो अथनि तक़रीबन इनखे 13 जून ते, जॾहिं त असां वटि जेको सिंधड़ी अंब आहे तक़रीबन 20-25 खां फुल मेच्योर थी थो वञे। हूअं बि तव्हांखे ख़बर हूंदी त इलाइक़े जो दारोमदार आहे। जीअं मीरपुर ख़ासि मंझि हर फसल जेको आहे महीनो खनि अॻु थो लहे, न त 15 ॾींहं त घटि में अॻु लहे थो। त मीरपुर ख़ासि जो अंब जेको सिंधड़ी आहे उहो जून जे 10-15 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो। सही त इहो एक्सपोर्ट जो जेको फ़ाइदो आहे ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि जेको डिस्ट्रिक्ट आहे ऐं जेको शुरूआति में अंबनि जो बि स्टार्टिंग वठण वारो जेको 1937 में जेको हिते फ्रूट फार्म ठहियो, उन खां पोइ चकियूं थियूं, कलम थिया, पहिरीं देसी अंब हूंदा हुआ, त हिन इलाइक़े खे इहो नुक़सानु पहुचंदो। बाक़ी अंब हिन दफ़े ठीकु थियो आहे, गर्मियूं वधीक आहिनि, उन करे जेको छा आहे जो अंब मेच्योर जल्दी थी वेंदो। ठीकु आहे, त बुगियो साहब इन हवाले सां ॿुधाइजो त अवां जे तमामु आबादगार यानी मीरपुर ख़ासि लेवल ते हुकूमत जे इन फ़ैसिले खे कीअं ॾिठो वञे थो पियो? इन जे मथां असां वटि ख़बरूं बि आयूं, रजिस्टर्स बि मीरपुर ख़ासि जे आबादगारनि ॾेखारियो आहे ऐं उन जे मथां अवां जी हुकूमत सां को राबितो थियो आहे। इन फ़ैसिले खे तमामु आबादगार कीअं था ॾिसनि? इन में छा आहे जो असांजी तंज़ीम आहे, ऐं या सिंध आबादगार डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि जो प्रेसिडेंट असांजो सिंध जो प्रेसिडेंट आहे महमूद नवाज़ शाह, उहो उन कॉन्फ्रेंस में वियो हो, हुन उते बि ख़दशात ॾेखारिया हुआ त जॾहिं अमी जून में इनखे ॾियो था त जून में इनखे जेकॾहिं इनखे सप्लाई करियो था त पोइ सिंध जो अंब पंजाब वारा हुनजो त महीनो लेट हूंदो, उहो बि त गॾु शुरू थी वेंदा हलिया, पोइ कचो त हुननि जो वेंदो, मार्केट ख़राब त हू कंदा न। सभिनी इलाइक़े लाइ हिकिड़ी डेट करे था छॾीनि ऐं हुन असां महमूद नवाज़ शाह त मीटिंग में वेठो ऐं लेटर वेटर मथे लिखिया अथऊं, त ॾिसूं हाणे हुकूमत छा थी करे। सही। ऐं अगरि इहो पॉसिबल न थियो मोहम्मद उमर साहब त केतिरो नुक़सानु थींदो सिंध जे अंब खे? सिंध जे अंब खे टोटल कोन थींदो, हिन में ख़ासि तौर ते जेको थींदो सो मीरपुर ख़ासि या टंडोला यार इन इलाइक़े खे थींदो। तंहिंजे करे जेकॾहिं अंब मेच्योर फुल लही वियो, गर्मियूं थी वियूं, तव्हांखे ख़बर आहे त अंब जेको मेच्योर थींदो आहे उनखे असीं शाख चवंदा आहियूं, ऐं गर्मियूं घणियूं थियूं त पोइ शाखूं अंब मंझि जाम लॻी वेंदियूं आहिनि। पोइ जेको आबादगार हूंदो या ठेकेदार हूंदो या जेको पटण वारो बर्दाश्त न कंदो त उन में अंब शाख थियण में कुझु किरे थी, कुझु लाइण में ख़राब थिए थी, कुझु पखी खाइनि था, नुक़सानु उहो थिए थो। त हू जेकर उन टाइम ते वधीक रखंदो त वरी अंब पची वेंदो हलियो, त ॾिसे नुक़सानु त बहरहाल हिनखे आहे, पाण केतिरो थिए थो उहो हिन साल ख़बर पवंदी। वधीक कुदरत खे आहे मंज़ूर जेको ॻाल्हि जी। ठीकु आहे, हालात जेके असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो तक़रीबन केतिरी तादाद में मीरपुर ख़ासि खां अंब एक्सपोर्ट कयो वेंदो आहे ॿाहिरि, ऐं छो जो हिन फ़ैसिले खां पोइ त तक़रीबन केतिरो अंदाज़ो लॻाए थो सघे माली नुक़सानु केतिरो थी सघंदो? मीरपुर ख़ासि ऐं जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई इलाइक़े जी, ॿिन्ही इलाइक़नि जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, टंडोला यार ऐं मीरपुर ख़ासि। टंडोला यार मीरपुर ख़ासि हाणे तक़रीबन अंदाज़े में इहो सही कोन थो ॿुधाए सघां त हींअर माल केतिरो आहे, केतिरो % घटि थिए थो। ठीकु आहे, ऐं अव्हांखे ठली हिकिड़ी कूड़ी फिगर ॾियां उहा सही कोन्हे, त हिनखे असीं कैलकुलेट करियूं था, ॿियनि असांजी मीटिंग थिए थी आबादगारनि जी, उते पोइ सॼी असांखे ख़बर पवे थी केतिरो अॻे कीअं हो या छा हो, उन में पोइ अव्हांखे सही फिगर पोइ ॾेई सघूं। अच्छा, अंदाज़न तव्हां ॿुधाए सघो था मोहम्मद उमर साहब? हूअं त अंदाज़े असांखे 40% माना मक़सद आहे अंब घटि आहे, 40% इहो क्लियर आहे, ठीकु आहे न? सही। ऐं असां तव्हांखां इहो बि पुछा करणु चाहींदासीं बुगियो साहब, असांखे इहो ॿुधाइजो हे जेका मौसमी तब्दीलियूं वग़ैरह थियनि थियूं पियूं, उन में बि को बाग़नि जे मथां ऐं इन फसल जे मथां असरु पए थो? उन में असरु इहो पए थो न साईं, आउं अर्ज़ु करियां त उन में अॻे हिन टाइम ते छा हूंदियूं, हवाऊं लॻंदियूं हुयूं, हवा लॻण सां छा अंब जो जेको पितो आहे उहो वॾो थींदो हो,
ठीक हाणे जेका हवा न लॻंदी त हुन अंब जो पितो नंढो थींदो, माना लाज़मी साइज़ त माल घटि थींदो। ऐं उन खां अलावा थींदो अञा त चवां थो 42 44 45 वञी थियो आहे घड़ी घटि। ऐं मौसम कोन थियो आहे, ख़ैर कयो आहे 50 त माना पाणी टसके, उन हिसाब सां त पोइ जेको मेच्योर शइ जल्दी थींदी न साईं, जल्दी थींदी ख़राब थींदी, हुन में 20% नुक़सान थी सघे थो साईं। मोहम्मद उमर साहब, हर साल असीं ॾिसंदा आहियूं त कुझु न कुझु आहे ई आहे, यानी कि फसल खे नुक़सान पहुचे थो या आबादकारनि खे नुक़सान पहुचे थो, तोड़े उहो असांजे ॿिज जे तरफ़ां हुजे, खाद हुजे, मौसम हुजे थी, या वरी पाणी जी सूरत हाल हुजे थी, कुझु बि ओवरऑल छा हुजणु खपे हुकूमत जे तरफ़ां त जीअं आबादकारनि खे नुक़सान न पहुचे? हुकूमत जी प्लानिंग त आई कोन्हे न दी, ॻाल्हि जो मक़सदु आहे कणिक जीअं पोखिजे थी, हुकूमत हाणे हीअ रुॻो IMF जे डप खां मथे कढे वेठा आहिनि। हिकिड़ी शइ वाहिद ज़मींदार आहे जेको पंहिंजी शइ तयारु करे मार्केट में खणी थो वञे, पोइ हुनखे जेको मिले, न त ॿी प्रोडक्ट जेका बि थिए थी उहा पंहिंजी ठाहे ख़र्चु लॻाए सभु करे पिरापिट रखी चवंदा आहिनि बाबा हेतिरे जी जेको वठे सो वठे, जेको न वठे सो न वठे। त हिन ज़मींदार जो जेको सिस्टम ई कोन्हे न, सही न असां लाज़मी मार्केट खां सवाइ ॿियनि कोन था ॾेई सघूं, या मार्केट में एक्सपोर्ट जीअं पटाटे वारनि सां हालत थी, किनू वारनि सां हालत थी, उन्हनि सां उहे बि ज़मींदार आहिनि न। ॻाल्हि जो मक़सदु आहे कणिक सां जी पोज़ीशन थी, कणिक जी पॉलिसी आई कोन्हे। पॉलिसी जो मक़सदु इहो हूंदो आहे त अॻे जेकर गवर्नमेंट प्रोक्योरमेंट कंदी हुई त उन सां मार्केट लेवल कंदी हुई, उहा मार्केट लेवल त करे कोन थी न, जेको वापारी आहे जेको खपे जेतिरो वठी रखी छॾे। ऐं हाणे थियो इहो वापारी वटि सिस्टम वञी थियो न, जो हिननि कंपनियूं जेके खोलियूं हुकूमत, इहो बि जहिड़ो वापारनि खे हथी ॾियारणी थी न, ज़मींदारनि खे छाजी हथी ॾियारणी थी। हाणे जेकर 3500 रुपए में वठनि था, घणो करे कणिक मिले ई कोन थी सिंध में, पंजाब वठनि था त 3500 वारी अॻिते हली 4000 विकणंदा न, माना प्रॉफिट त हुननि जो थियो न। ठीकु आहे उमर साहब, इहो ॿुधाइजो पाकिस्तान में सिंध में जेको अंब विकिणो थींदो त उनजे मथां आबादकारनि केतिरो प्रॉफिट रखियो आहे? आवाम खे को सस्तो अंब बि मिलंदो हिन दफ़ो या महांगो? छो जो अंब महांगाई थी वई आहे, बादशाह आहे फलनि जो, त असां त वरी असां बि शौक़ीन आहियूं, माण्हुनि खे अंब सस्तो मिलंदो, माण्हुनि खे जेको अंब प्रॉफिट मां अर्ज़ु करे वञा न, असां प्रॉफिट रखी कोन था सघूं। का बि शइ आहे न, अंब जी पेती भरे मार्केट में मोकिलींदासीं, खपे 2000 में विकणनि, खपे 3000 5000। ठीकु आहे, ज़मींदार जेको वस्तु ई कोन थो हले न साईं मार्केट में, जेका ॿोली लॻी जेतिरे थी बाबा वठी हलिया। बाक़ी एक्सपोर्टर जेके हींअर ईंदा आहिनि, जेके उहे ईंदा आहिनि, उहे पोइ ख़रीदारी कंदा आहिनि, रेट निकिरंदो आहे। अॻे बि जो 5000 रुपया मण निकितो सिंधड़ी जो, 6000 रुपया मण निकितो, उहा ख़रीदारी उहा ई साॻी कनि था। बाक़ी हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका थिए थी न, मिसाल ज़मींदार खे जेको असांजो मंडी में माल वञे थो, का बि शइ वञे थी, जेको उन में जे असां जेका शइ ॾियूं था उहा ॾियूं था 200 रुपया मण, माण्हू उहा वरी वठे थो जेको आहे उहो 500 रुपया मण। त किलो जे हिसाब सां असुल क़ीमत त हू जेको असां इहो सिस्टम कोन्हे, हुनजो बि ॾोह कोन्हे। सही, जेको ठेले वारो आहे हू बि ज़रूर पंहिंजी बचनि जी रोज़ी उन मां कमाईंदो न 2-3000 रुपया।